वफ़ाक़ी वज़ीर तरक़ी ऐं मनसूबाबंदी अहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान खे इस्लामाबाद अमन ॻाल्हियुनि जी मेज़बानी करण ते फ़ख़ुरु आहे जॾहिं त उन्हनि ॻाल्हियुनि जी कामयाबी सां आलमी मईशत खे बि फ़ाइदो थींदो। पंहिंजे बयान में अहसन इक़बाल चयो त पाकिस्तान धुरियुनि खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में अहम किरदारु अदा कयो आहे ऐं ॿाहिरनि मुल्कनि जी मुस्बत कोशिशुनि सां अमन जो मौक़ो मिलियो आहे। हिन ज़ोर ॾिनो त बेइतमादी बदिरां ॻाल्हि ॿोल खे हथी वठाइणु घुरिजे। इन वधीक चयो त चिकताण बदिरां बर्दाश्त ऐं अक़ल सां कमु वठण जी ज़रूरत आहे छो त जंग न रुॻो खिते पर पूरी दुनिया लाइ तबाह कुन साबित थी सघे थी। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो त मौजूदा बहरान हाणे सिर्फ़ हिकु इलाइक़ाई ताईं महदूद नाहे रहियो पर पूरी दुनिया में महांगाई ऐं मुआशी दबाउ वधी रहियो आहे। तवानाई जी फ़राहमी मुतासिर थी रही आहे ऐं आलमी मार्केटूं गैर यकीनी सूरतहाल जो शिकार आहिनि। अहसन इक़बाल ख़बरदार कयो त जेकॾहिं जंग जारी रही त वधीक माण्हू गुरबत जो शिकार थी सघनि था ऐं उन बहरान जो वॾो भार आम माण्हुनि खे खणणो पवंदो। हिन जो त अमन ॻाल्हियुनि जी कामयाबी लखे ख़ानदाननि जे मुस्तक़बिल लाइ अहम आहे ऐं तारीख़ ताक़त न पर दानाई ॾेखारींदड़नि खे यादि रखंदी।